إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا اجتنبوا كثيرا من الظن إن بعض الظن إثم ولا تجسسوا ولا يغتب بعضكم بعضا أيحب أحدكم أن يأكل لحم أخيه ميتا فكرهتموه واتقوا الله إن الله تواب رحيم. हर क़िस्म जी हमदें सना वॾाइण वाखाण इबादतें बंदगी उन अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक ज़मीन ने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मते, ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु जे हिन जुमे जे अंदरि खुतबे जो उनवान आहे बदगुमानीअ खां बचो। बदगुमानी यानी कंहिंजे बारे में ग़लति गुमान करणो, जंहिंखे पाण वहम अने शक पण चऊं था। इन जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ो गुमान जेको ख़ासो वेहे थो अने हिकिड़ो गुमान जेको ख़राबु वेहे थो। कंहिं माण्हूअ जे बारे में पाण खे कीअं ख़बर न वे जे कहिड़ो आहे
खासो है कि ख़राब है, नेक है कि गुनहगार है, तो उन माण्हू जे बारे में पांखे ई गुमान रखियो खपे कि ई माण्हू खासो हूंदो। पण कंहिं माण्हू जे बारे में जेकॾहिं पां को गुमान कयूं था, वहम कयूं था, ख़राब शक कयूं था, त उन जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ी क़िस्म इहा आहे जे सामले माण्हूअ जे बारे में पांखे पक्की यकीन हुए, सची ख़बर हुए जे ही माण्हू अहिड़ो आहे, पां अखी सां ॾिठो आहे, कि पां अहिड़े माण्हू वटि सो आहे जंहिं कॾहिं कूड़ कयो न आहे, त पां शक करे सघूं। मिसाल तरीक़े हिकिड़े माण्हूअ जे बारे में पांखे पक्की ख़बर आहे जे ही माण्हू दारू पीए थो, ही माण्हू दारूड़ी है, शराबी है, शराब पिए थो, दारू पिए थो। ऐं वाट में पां हलूं, कितक वाट में रस्ते जे कपरे मथे पियो आहे, अने सुध बुध कीअं न आहे ईअं पियो आहे, त पंहिंजी दिलि में अने दिमाग़ में कुरो गुमान अचींदो जे हिन माण्हू दारू पीते नशे में पियो आहे। कुला पांखे मांदई ख़बर आहे जे क़ाइम माटे दारू पिए थो, एतिरे पंहिंजो गुमान पांखे ईअं ज चवंदो जे हैर पण ई दारू पीने ते पियो आहे। अने ॿिए माण्हू जे बारे में पांखे कीअं ख़बर न आहे जे उहो दारू पीए थो कि नथो पीए, नशो करे थो कि नथो करे। अने वाटो पिया पां वञूं पिया, अने वाट जे आड़ मथे उहो बेहोश थियो न पियो आहे। हाणे पां उन जे बारे में ई गुमान कयूं जे इन दारू पीती हुन तॾहिं ते पियो आहे, ही ग़लति आहे। थी सघे उहो माण्हू बीमार हुए, थी सघे उनखे मिर्गीअ जी बीमारी हुए, न दौरो पियो हुए, न किरी पियो हुए। पांखे जेकॾहिं कीअं ख़बर न आहे जे ही माण्हू नशो करे थो कि नथो करे, त पंहिंजो फ़र्ज़ु बने थो जे उन माण्हू जे बारे में ई पां शक न कयूं जे न दारू पीते हुने, बल्कि पंहिंजो ई हक़ बने थो जे पां खणी ने उनजो इलाज कराई। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन पां मुसलमाने के हिक ॿिए जा भाउ चई। मुसलमान मणे पिंड में भाउ आहिनि। अने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मुमिनु लिल मुमिनी कल बुनियान यशुद्दु बअदुहु बअदा। हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान लाइ करे दीवार वांगुर आहे, भित वांगुर आहे, जे इहा भित जेको रही इन जा बिलोक, इन जा पाण, इन जूं इटूं ई भित खे मज़बूत कयूं था। भित जेको रही न हिनखे पां जरा अॾियूं था, पां वटि बिलोक आहीं, बिलोक जेको रहिया ई पां हिक ॿिए मथे चाढ़े न अॾियूं था। हिकिड़ो बिलोक पां ॿिए बिलोक सां जरा मिलायूं था तर भित बने थी। हिकिड़ो माण्हू गमे अहिड़ो ॿरू को हुए, ई बिलोक खे खणी फिगाए छॾींदो। पाण 50-100 बिलोक अॾे जरा पां भित बनाए छॾींदासीं न, गमे अहिड़ो ॿरू को माण्हू हिन भित खे कीन खणी सघंदो, किराए कीन सघंदो। बिलोक उहो जरिया जेको मांद पट ते पिया हुआ, जेको तोको खणी ने फिगाए छॾे। पण उहो बिलोक जरा पिंड में गॾिजी विया, हिक ॿिए खे सपोर्ट कयूं, हिक ॿिए से मिली विया, तर उन में अहिड़ी ताक़त अची वई कि जेको मांद माण्हू उन खे खणी ने फिगाए छॾे ते हाणे हिन भित खे खणी कीन फिगाए छॾंदो। मुसलमान मोमिन पिंड में ईअं चई जे हिक ॿिए खे अहिड़ो सपोर्ट कयूं था, हिक ॿिए खे अहिड़ो साथ ॾियूं था जे ॿिए कंहिं माण्हू खे मौक़ो नथो मिले जे मुसलमान जो नुक़सानु करे सघे। पाण शैतान जेको आहे ई मुसलमाने जे इन तालुक़ खे, इन ताक़त खे ख़तमु करे थो। तंहिं लाइ करे शैतान कई हीला जेको आहे हले थो, कई प्लानिंग बनाए थो, कई साज़िशूं करे थो। उन में जा हिकिड़ी जेको साज़िश आहे, हिकिड़ो जेको प्लान आहे शैतान जो, उहो ई आहे जे मुसलमान जे दिलि में हिक ॿिए जे तालुक़ से खोटा वहम विहारे छॾे थो। अने हिकिड़ो इंसान जर ॿिए इंसान मथे शक करे थो
ॿिए जे बारे में खोटो वहम करे थो त उन इंसान खे उन मथे विश्वास नथो वे। अने जॾहिं विश्वास ख़तमु थी वञे थो न त माण्हूअ जी ताक़त जेको आहे उहा ख़तमु थी वञे थी। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं जॾहिं पाण मिणी मुस्लमान खे भेरा कंदो त पाणखे कोई वस्तु कम की न अचींदी। अल्लाह ताला फरमाए यौम ला यनफउ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। जे उन्हनि कंहिं पण इंसान खे उन जो माल अने औलाद नफ़ो की न ॾींदो। को दुनिया में पैसे वारो वधारे औलाद वारो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे छॾींदो की न जे हाणे कीअं वांदो न आहे, तूं साहूकार माण्हू आहे, तूं वधारे औलाद वारो आहे, हाणे वञी तोखे माफ़ु कयो न। हा, अल्लाह ताला उन इंसान खे माफ़ु कंदो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, जेको अल्लाह ताला वटि इन हालत में अचे कि जेको दिलि खणी अचे उहो दिलि जेको आहे साफ़ आहे। दिलि में नफ़रत न आहे, दिलि में हसद न आहे, दिलि में खार न आहे, दिलि में दुश्मनी न आहे, कुफ़र न आहे, शिरक न आहे, मुनाफ़िक़ी न आहे, अने दिलि में खोटा गुमान ने वहम पण न आहे। खोटो गुमान जेको आहे न इहा दिलि जी हिकिड़ी बीमारी आहे। अने इन बीमारीअ में जा ॿियूं कई बीमारियूं पैदा थियनि थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह हुजरात जी आयत नंबर 12 में फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न, ए ईमान वारा वधारे गुमान करे खां बचो। खोटा खोटा गुमान न कयो, खोटा खोटा वहम न कयो। इन बाद दन्नि इस्मुन, अमोक गुमान जेको आहे ई गुनाह आहे। ॿिए माण्हू जे बारे में खोटो गुमान करणो, खोटो वहम करणो, शक करणो, अल्लाह ताला फरमाए ई पण गुनाह आहे। जेकॾहिं खोटा वहम करे न शक करे अल्लाह ताला वटि पुॼंदा त क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला इन गुनाह मथे आंखे पकड़ींदो। अने जॾहिं इंसान जे दिलि में खोटो गुमान पैदा थिए थो त केतिरियूं बीमारियूं पैदा थी थियूं से निहारियो। अल्लाह ताला फरमाए वला तजस्ससू, ऐं जासूसी न कयो, ऐं जासूसी न कयो। हिकिड़ो इंसान ॿिए माण्हू जे बारे में जॾहिं वहम करे थो त जासूसी पण करे थो। हिकिड़े इंसान खे ॾिठे जे वाटो बि हेॾा हीअं वञे पियो, हेॾा ई कुॾा वञे थो, हिन जो हेॾा कहिड़ो कमु हूंदो, की न की गड़बड़ लॻे थी, की न की गड़बड़ आहे। दिलि में शक पैदा थियो, मग़ज़ में वहम पैदा थियो, हाणे हिन जो पीछो कंदो, लेके छिपी हिन पुठियां फिरंदो पियो जे केॾा वञे थो, कुरो करे थो, कंहिं टो बीहे थो, कंहिं सां ॻाल्हि करे थो, ई मड़े टोटल जेको आहे समाचार कढंदो। इहा जासूसी करणी, कंहिं माण्हू जो पीछो करणो, कंहिं पुठियां वञिणो अल्लाह रब्बुल आलमीन मनाई कयईं। को माण्हू पिन जे कम से वञे पियो, गमे हेॾा वञे, खोटो कंदो का सचो कंदो, क़यामत जो ॾींहुं जवाबु उनखे ॾियणो आहे। तूं एॾी व्याधई कुला कईं थो जे माण्हुनि जा पग खणी ने माण्हुनि जा पीछा कयईं। तूं वञी करे जासूसी कने, ॿियनि जूं ख़बरूं कढने, ॿिए जो पीछो कने, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं तोखे पकड़ींदो। इन वहम में जा पहली बीमारी इहा पैदा थिए थी जे माण्हू जासूसी करे थो, जेको इस्लाम में मनाई आहे। अने ॿई बीमारी वला यग़्तब बादुकुम बादा, ऐं हिक ॿिए जी गीबत न कयो, ऐं हिक ॿिए जी गिला न कयो। हिकिड़ो इंसान जॾहिं शक करे अने पोइ जासूसी करे त दिलि में ॻाल्हि रहे न, पेट में पचे न, वरी ॿिए खे सुणाए हिन माण्हू जे बारे में मूंखे कंहिंखे शक आहे, ही क़ाइमु हितां ईअं मटे थो, हेॾा ईअं वञे थो, कीअं न कीअं गड़बड़ आहे। आउं पुठियां वियो हुउसि, काल्ह हुते उभो हो, हुन सां ॻाल्हि कयईं पे, हुते चाढ़ी का ॾिने पे, हाणे ॿिए सां ॻाल्हि कंदो। उहो माण्हू ख़राबु वेहि ते भले, खासो वेहि ते भले, पण ही कुरो कंदो, उन माण्हू जी वेही करे ॿिए में गिलाऊं कंदो, उन माण्हूअ खे ॿिए में बदनाम कंदो, उन माण्हू जो ॿिए वटि ॻाल्हि कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ॿिए जी गिला ने गीबत न कयो। अने जेको इंसान गिला ने गीबत करे थो उन जी हालत कुरो आहे। अल्लाह फरमाए अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरिहतुमू, ए मुसलमानो, आजो हिकिड़ो सॻो भाउ मुसलमान भाउ मरी वञे, उन जो मौत थी वञे, उन जो जनाज़ो पियो वे,
उन मुअल भाउ जूं बूटियूं ऐं खाईंदा? उन मुअल भाउ खे वॾे कुटे ने ऐं उनजो साग बनाए ने खाईंदा? अड़े पां त जानवर जेको हलाल रहियो पौरू पाला करे हलाल है न, पण मरी वञे मुर्दार थी वञे पां उनखे हथ नथा ॾियूं। मरी वियो, गम अहिड़ो मतारो हो, गम अहिड़ो सीरीअ वारो हो, मरी वियो, ॻाल्हि पूरी थी, पां हिनखे हथ कीन ॾींदासीं। अल्लाह फरमाए मुअल पौरूअ खे जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान हथ न लॻाए न खाई सघे त हिकिड़ो आजो मुस्लमान भाउ जेको इंसान आहे, आजो मुस्लमान भाउ आहे, उहो मरी वञे उनजे गोश्त खे ऐं खाईंदा की न खाईंदा न? त सम्झी लाहियो जेकॾहिं कंहिंजी भाउ जी गीबत कयां न गिला कयां त सम्झी लाहियो उन मुअल भाउ जो गोश्त खाधा आहियां। इहो गुनाह। अने इंसान जेको आहे न, ई कॾहिं पण किन टाणे बदिली वञे, कुरो थी वञे, किन टाणे दिलि में शक पैदा थी वञे, तंहिंजी कोई ख़बर न आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में हिकिड़ो ताबई बयानु करे थो जी उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु काइम रात जो जरा मड़े माण्हू सुम्ही रहे निंद्र में वञे ત્યારે उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु निकिरे हिकिड़े घर में वञे, हिकिड़े मकान में वञे, उन मकान जो दरवाज़ो मिंजारा पूरे छॾियईं, दरवाज़ो मिंजारा पूरे छॾियईं, थोड़ी कवार उते हुए अने वरी पाछा निकिरी अचे। रात जो टाइम है, ॿियो केरु पहिरों आहे न, हिकिड़ो हिकिड़ो आहे, अने मकान में मिंजारा वञे त मकान खे पूरे छॾे, अने काइम माटे ईअं दिलि में शक त पैदा थिए न कि भई हीउ माण्हू राति जो काइम खुला वञे थो, इन मकान में केरु आहे, हिनजो कहिड़ो कमु आहे। उहो ताबई चए थो हिकिड़ो ॾींहुं मूं पीछो कयो, हिकिड़ो ॾींहुं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मूं पीछो कयो। उमर केरु थी विया? उमर मथे शक करणो? उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पीछो कयो। उन मकान में जा उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿाहिरि निकिरी जरा वेंदा रहिया, तहिड़ा आउं उन मकान में डरियुसि। उन घर में डरां हिकिड़ी बूढ़ की डूसी नापीन वेठी आहे, नापीन ॾिसी कीअं नथी, अने पूरी साव पूरी वेठी आहे। उनखे मूं पुछियो अम्मा ई माण्हू रोज़ तोखे चओ तो वटि अचे थो, केरु आहे? चए पुत्र अलाह खे ख़बर आहे केरु आहे। तो वटि कुला अचे थो, चए काइम अचे राति जे टाइम में मुंहिंजे घर में जा ॿुआर कढे, मुंहिंजो कपिड़ा वे मैला त मूंखे धोई ॾे, मूंखे खाराए प्यारे, मुंहिंजी मड़े सारवार करे न पोइ हलियो वञे। तहिड़ा उहो ताबई चए थो आउं जरा ॿाहिरि निकिरियोसि त पिंड पिंड खे विढ़ियोसि, चए ऐं बदबख़्त इंसान, तूं उमर जे बारे में शक कईं थो? उमर माण्हू लिकी करे राति जो ऊंदाए में उन औरत जी ख़िदमत करे लाइ करे वञे, एतिरे लाइ करे जे ॾींहं जो वेंदोसि त माण्हू ॾिसंदा उमर वञे पियो, ख़बर पवंदी हुन घर में हिकिड़ी औरत रहे थी त मूंखे ख़िदमत कीन करणु ॾींदा, चवंदा ऐं उमर ऐं विया ताईं न कयो, ॿिया साहबा किराम तयारु थी पंहिंजी ख़िदमत करे छॾींदा, अने आउं नीखीनो कोरो रही वेंदोसि। एतिरे राति जो ऊंदाए में वञी करे उन औरत जी ख़िदमत कंदा हुआ। अने जॾहिं उन ताबईअ निहारे उनजी दिलि में शक हो कि कुॼाणे केॾा वञे था अने कोरो कयूं था, पर तहक़ीक़ कंहिं जरा ख़बर कॾहिं त ख़बर पई जो उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उनजी ख़िदमत करणु वञे। ईअं थी सघे थो कित पां वेठा आहियूं 4, 6, 8, 10 माण्हू वधारे वेठा आहियूं, अने हिकिड़ो माण्हू उथी करे ऐलान करे जे अल्लाह जे घर में मस्जिद में आउं ₹1,00,000 चंदो ॾियां थो। मिसाल तरीक़े उन नीकीअ जी ॻाल्हि कई, उन सदके ने ख़ैरात जी ॻाल्हि कई, पण पंहिंजे दिलि में कहिड़ो वहम पैदा थिए थो, हाँ हीउ वाखाण लाइ करे ॾिए थो, कोला ॾिए थो। माण्हू सुणे मणे वाखाण कईं जे मूं ₹1,00,000 अल्लाह जे घर में ॾिना आहिनि। उन माण्हू जी नियत अहिड़ी न आहे, उनजी नियत इहा आहे जे आउं अल्लाह जे घर में ₹1,00,000 ॾियां त ॿिया पण माण्हू सुणे त उन खे पण शौक़ु जागे, उहो पण ॾिए। अने इहो सदको बहितर आहे, भलो आहे। जेकॾहिं पां को नेकी कयूं था, सदको ने ख़ैरात ॾियूं था, अने पधरो ॾियूं था जे ॿिया माण्हू ॾिसे ने सुणे अने उन खे पण शौक़ु जागे त ई बहितर आहे। पण ॿियो माण्हू जेको आड़ ते वेठो आहे उहो पिण त रुपयो ॾिए नथो, पिण त हिकिड़े नंबर जो कंजूस आहे, पण इन नेकी करे वारे माण्हू जे बारे में कोरो वहम कयईं जे ई एतिरे लाइ करे ॾिए थो जे माण्हू वाखाण कईं, माण्हू सुणे न मुंहिंजा भाउ, तूं उन जे बारे में ई वहम न कर। तूं ई वहम कर जे इन माण्हू नेकी कमाए लाइ करे एतिरा पैसा ॾिना,
जेकॾहिं पाण ॿी माण्हूअ खे ॾिसूं, ॿ ॼणा वेठा आहियूं, उपाय ॻाल्हियूं कयूं पिया पिंड में, अने माण्हू पाण खे साम्हूं निहारी वरी खिले वरी ॻाल्हियूं कयूं, त पाण खे को शक पैदा थींदो, ई मूं मथां खिलाइनि था, ई मुंहिंजे बारे में को सलाहूं कयूं पिया, ई मुंहिंजे बारे में को ॻाल्हियूं कयूं पिया। थींदल शैतान जेको हुयो इंसान जी दिलि में अहिड़ा विसविसा विझे थो, पण पाण मुसलमान तरीक़े पाण मथे फ़र्ज़ु आहे जे कंहिं पण इंसान जे बारे में पाण अहिड़ो वहम कॾहिं न कयूं। हू पिंड जूं को ॻाल्हियूं कंदा हूंदा, उन जा पिंड जा को मामला ऐं मसइला हूंदा, मूंखे त ईअं निहारियईं पिया कुदरती, अने कुदरती मुंहिंजे बारे में सलाहूं कयूं पिया त भले कयूं पिया, मूंखे कोन कंदा, पण दिलि में अहिड़ो को खोटो शक पैदा न करिणो जे फलाणो माण्हू जेको आहे मुंहिंजे बारे में सलाह करे पियो। अने जॾहिं इहे शक पैदा थियनि था न, अहिड़ा वहम पैदा थिए था जे फलाणो माण्हू मुंहिंजे बारे में हीअ सलाह करे पियो, त पाण खे मणे पंहिंजा दुश्मन नज़र अचनि था। पोइ पाण केतिरा वेठा हूंदासीं, हिकिड़ो माण्हू पिंड जी रीति केॾा के वञे पियो, अने मटियो उहानो जंहिं माण्हूअ से पंहिंजी ठहे नथी, उन पाड़े मां मटियो जंहिंसे पाण विड़िया वेठा आहियूं, अने हीउ पंहिंजे कुटुंब जो आहे, वञे एॾा ईअं पियो, पंहिंजी दिलि में शैतान विसविसो वॼे थो, ई उन से मिलियल आहे, ई उॾा वञे थो, एतिरे उन से कीअं न कीअं सलाहूं करे थो। न थी सघे वाटो बि पिंड जे खेत्र ते वेंदो हुए, थी सघे वाटो बि पिंड जे माल वटि वेंदो हुए, थी सघे उनखे ॿियो को कमु हुए, पाण उनजे बारे में अहिड़ा शक गुला कयूं था। अने इंसान जहिड़ा खोटा शक करे थो न वहम करे थो न, इंसान पिंड जो सुख फिटी वञे थो, राति जूं निंद्रूं हराम थी वञे थियूं, दुनिया जा मड़े माण्हू आराम कयूं पिया, मिठी निंद्र में सुता पिया आहिनि, अने ई आधी राति जो जागे पियो, हुते ॿ ॼणा उभा हुआ, कहिड़ियूं सलाहूं कयूं ते, कंहिंजे बारे में ॻाल्हियूं कयूं ते, कंहिं मुंहिंजे बारे में टसलूं कयूं पिए, मुंहिंजे बारे में कंहिं सलाहूं कयूं पिए, अड़े खोटियूं निंद्रूं कुला फिटाईं थो, उन सलाहूं कयूं उन त तुंहिंजो अलाह थियो आहे, अने उन जेकॾहिं को अहिड़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि त तूं शक न कर, तूं निंद्र कर, तूं आराम कर, तूं तुंहिंजो पिंड जो आराम कुला विञाईं थो। अने इंसान जॾहिं शक करे थो न खोटा खोटा, त जेको सगावतियूं वई अने जेको रिश्तेदारी उहो टुटी वञे थी। मिसाल तरीक़े हिकिड़ो इंसान पिंड जी घरवारीअ वटि वेठो आहे, ॻाल्हियूं करे पियो, अने ओचती फोन आ वई, उतां उथी रवानो थी वियो, परियां वियो 10, 15, 20 मिंट ॻाल्हि करे पाछो वरी आयो। हाणे औरत जी दिलि में शक पैदा थी वियो जे कंहिं सां ॻाल्हि कयां, ॻाल्हि जेकॾहिं कंहिं माण्हूअ सां कयां त हिते वेही मूं वटि ॻाल्हि कोला न कयां, वॾा उथी ॻोल्हा वियो आहे, इन जो मतिलबु कीअं न कीअं गड़बड़ आहे। औरत शक कंदी, हाँ उन माण्हू ते जेको फोन आ वई आहे, को कंहिं वॾे माण्हू ॻाल्हि कई आहे, कंहिं फ़ैसिले जी ॻाल्हि करणी आहे, कंहिं अहिड़ी ॻाल्हि करणी आहे जेको औरत जे मुंहं मथे न कराइजे, एतिरे वीचारो उथी ने वेंदो रहियो, लम्ही ॻाल्हि कयईं, पर शैतान औरत जे दिलि में विसविसो विझी छॾे कि तुंहिंजो धणी जेको आहे फहियल आहे, अने इन ई ॻाल्हि मथां, इन ई वहमे मथां कई घर टुटी वञे था, कई धणी धञाणी पिंड में विड़ी पए था। हाणे शैतान जो त कमु ई आहे, अने शैतान जेको राज़ी थिए थो किन कम मथी थी ख़बर, शैतान जेको आहे काए माटे पिंड जा नंढड़ा नंढड़ा शैतान रवाना करे थो, वञो माण्हूअ खे गुमराह कयो, बुरायूं करायो, गुनाह जा कम करायो, सांझी जो जरा मड़े शैतान पाछा वरे था, तर पुछे थो ऐं कुरो कुरो करे आया। को शैतान चए थो जे आउं माण्हूअ खे विड़ाए आयोसि, को चए थो आउं ज़िना कराए आयोसि, को चए आउं चोरी कराए आयोसि, अलॻि अलॻि मड़े पिंड जा कम ॾसीं था। हिकिड़ो शैतान जेको आहे उहो चए थो आउं अॼु धणी ने धञाणीअ खे पिंड में विड़ाए आयोसि। शैतान टिप ॾेई उथी थो, उनखे भाकर विझी हथ ॾिए थो, उनजी पुठ खे थापे थो, अने पोइ चए थो तूं हिकिड़ो भलो कमु करे आयो हुई। घर पुरे मथां फिटे थो, धणी धञाणी पुरे मथां विढ़े था। अक्सर जेको मामला वहे था उन में खोटा खोटा शक ने वहम वहे था, परियां को ॻाल्हि नथी वे, पण पिंड में विड़ी पिया घर टुटी वञे थो। मुंहिंजा अज़ीज़ो पाण निहारियूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे जे पाण खे अहिड़ा को कम कया पण न खपे जे खोटो माण्हू जे दिलि में शक पैदा थिए। हिकिड़े फिरा सफ़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में एतिकाफ़ में ॾौ वेठा हुआ न। सफ़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा आटो करण वई अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि घर वारी आहे। राति जो टाइम में सफ़ैया जब रवानी थी त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ पई आउं तोखे रवानी करे अचां।
पिंड उथी ने रवाना थिया रात जो टाइम में ॾिसजी नथो केरु माण्हू केरु ॾूसी ख़बर कोई न ॿ अंसारी साहबी उहानो मटाए था नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जरा ॾिसें था तर विख वारे तकड़ा तकड़ा मटाए था अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं ॿिन्ही खे सॾु कयऊं उबियो उबियो उभी रहिया चयो पिंडई चयो हीअ मुंहिंजी घरवारी सफ़ैया आहे कुला चयो एतिरे लाइ करे जे आजी दिलि में शक पैदा न थिए जे असांजो नबी किन औरत भेरो वञे पियो तर उहो ॿुए साहबी चयो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं आजे बारे में शक कंदासीं जे आ भी को अहिड़ी औरत हूंदी त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शैतान इंसान जी रगे में ईअं दौड़े थो जीअं खून दौड़े थो किनटाणे आजी दिलि में को खोटो विसविसो विझी छॾे एतिरे लाइ करे मूं आंखे उबियारिया जे आंखे आऊं चई छॾियां त इहा औरत जेको रही मुंहिंजी घरवारीअ ॿई कोई न आहे हिन मुंहिंजा अज़ीज़ो पाण कंहिं माण्हूअ खे ॾिसूं को पण कमु करे को पण ॻाल्हि करे त उहो जेको ॻाल्हि करे थो पाण उनखे ख़ासि अंदाज़ में गिनो ख़ासी ॻाल्हि करे त पाण उनखे ख़ासी जी सम्झूं पाण करो कयूं था साम्हूं माण्हू ख़ासी ॻाल्हि करे ख़ासो कमु करे उन मां पण पाण हिचकियूं कढूं जे इन हीअ ॻाल्हि एतिरे लाइ करे कई इनखे ही मतिलबु आहे इनखे हू मतिलबु आहे दिलि में त माणे हीअं पियो आहे हीअ ॻाल्हि ई अहिड़ियूं ख़ाली करे पियो अहिड़ा माणे किसा बने था न माण्हू मथे पाण खोटा शक कयूं था न हिकिड़ो माण्हू ख़ासी ॻाल्हि करे पियो ख़ासो कमु करे पियो पर पाण खे हिकिड़ो शक आहे जे इन जी दिलि में त मुनाफ़िक़ी आहे ख़ाली ज़बान से अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पियो न मुंहिंजा अज़ीज़ो ई पाण खे शक न कयो खपे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु अने उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिन्ही जो किस्सो बनियो उसामा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था हिकिड़ी जंग थी वई उन जंग में उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े काफ़िर खे मारे उन काफ़िर कई मुसलमान खे शहीद करे छॾे बरू को हो पर उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु जरा उनखे झलेला थिए उनखे क़तल कए ते मारे ते तर उन चए ला इलाहा इल्लल्लाह उन घुर चए कलमो पढ़ी छॾे उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु ते पण उनखे मारे विधे उनखे ते मारे विधे ॿिए साहबीअ ॾिठे पे चए आऊं त अल्लाह जे नबीअ खे चऊंसि छॾियां वॼिया न अची करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुणाए ए अल्लाह जा नबीअ किस्सो अहिड़ो बनियो आहे हिकिड़ो काफ़िर हो उसामा उनखे झलेला थिए अने जरा मारे ते त उन कलमो पढ़ी छॾे ते हूंदे पण उसामा उनखे मारे विधे तर उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु चए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो त कलमो एतिरे लाइ करे पढ़ियो जे उनजी जान बची वञे हिन जो साह बचाइण लाइ करे कलमो पढ़ियो हो इस्लाम सच्ची दिलि से क़बूल की न कए में ईअं ज़बान से पढ़ियो हो तर उसामा रज़ी अल्लाह ताला अन्हु के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए ए उसामा तूं क़यामत जो ॾींहुं उन कलमे जो गुरो कने जर उहो माण्हू क़यामत जो ॾींहुं कलमा पढ़ी न अचींदो पियो उसामा उहो माण्हू क़यामत जो ॾींहुं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी तोखे साम्हूं अचींदो तेर तूं गुरो कने तर उसामा चए ॿिए फिरा चए टे फिरा चए अल्लाह जा नबी हू जान बचाए लाइ करे कलमो पढ़ियो हो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त तो उनजो सीनो चीरे ने न्यारे घुला न उनजो सीनो चीरे पोइ न्यारे कोन जे दिलि में सचो आहे कि खोटो आहे तोखे कहिड़ी ख़बर किन नियत से उहो कलमो पढ़ियो हो ऐं उसामा तूं कने करो जरा उहो माण्हू कलमा पढ़ी क़यामत जो ॾींहुं अचींदो अने ख़ालिद रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं ज कयो हो ईअं जेकॾहिं काफ़िर खे जरा कलमो पढ़ी रहियो त मारे विधो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ालिद खे चयो ऐं ख़ालिद तो खोटो कमु कए ग़लति कमु कए पोइ चयो ऐं अल्लाह ख़ालिद जेको कमु कए आऊं उन्हनि आजो आहियां मुंहिंजो हिन सां कीअं वास्तो न आहे इन पिंड कए ई ॼाणे हिन जो कमु ॼाणे हिकिड़ो माण्हू साम्हूं ज़ाहिरी कलमो पढ़े थो पाण उनजी ईमान मथे शक न करे सघूं ईअं ज हिकिड़ो माण्हू ख़ासी ॻाल्हि करे थो उनजे दिलि में खोट आहे का कुरो आहे पाण उन मथे न वञी सघूं अलीमुम बिज़ाति सुदूर अल्लाह ताला आहे सीने जे भेदे खे अल्लाह ताला ॼाणे थो पाण कंहिं पण माण्हू मथे खोटो शक न कयूं जे ज़बान में हिकिड़ी ॻाल्हि करे थो दिलि में ॿई रखियो वेठो आहे ई ग़लति गुमान आई
खोटा गुमान आई जंहिंमें पाण पकड़जी वेंदासीं। पाण खे कंहिं इंसान मथे खोटो गुमान न कयो खपे। पाण खे हिक ॿिए जी ख़ैरखाई कई खपे, हिक ॿिए खे ख़ासो सम्झियो खपे, हिक ॿिए खे सपोर्ट कयो खपे, हिक ॿिए खे साथ ॾिनो खपे। ई पाण मुस्लमान आहियूं ऐं इहा पंहिंजी पहचान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, क़ुर ऐं हदीस जे मुताबिक़ पाण जेकी पण ॻाल्हियूं सुनियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के मिली जुली करे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के खोटे गुमान खां, खोटे वहम ऐं शक खां बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान में मोहब्बत पैदा फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के 5 वक़्त जा नमाज़ी बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेके पण मुसलमान मज़लूम ऐं परेशान हाल आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उनजी परेशानी खे दूर फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जिते पण मुसलमान ज़ुल्म में आहिनि, अल्लाह ताला उन खे ज़ालिम खे नजात अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मुसलमान के ईमान मथे जियारे ने ईमान मथे मारे। जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेके मरी विया उनजी क़ब्रनि खे कुशादा फरमाए। आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बग़य यइदुकुम लअल्लकुम तदक्करून वज़कुरुल्लाह यज़कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम व लज़िक्रुल्लाहि तआला औला व अहम अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।